करमपुर उत्तर सिंध में बदतरीन बदअमनी सबब करमपुर वासी वधीक ॿ हिंदू ख़ानदान सिंध धरती छॾे भारत रवाना। अजय कुमार बालाणी ऐं संदसि सोट जितेंद्र कुमार कुटुंब समेत लाहौर रस्ते भारत लॾे विया। अजय कुमार बालाणी संदसि अमड़ भेण ऐं सोट जितेंद्र कुमार बालाणी समेत 5 फर्द करमपुर खां भारत रवाना थी विया। शेरिन वॾे अंग में बाईपास ते पहुची भारत लॾे वेंदड़ ख़ानदान सां रवानगी वक़्तु मोकलाणी कई। भारत रवानगी वक़्तु अजय कुमार बालाणी सिंध धरती खे सजदो करे मोकिलाइण बाद कोच में लाहौर रवानो थी वियो। करमपुर मां वधीक केतिरा ई ख़ानदान बदअमनीअ सबबि भारत लॾे वञण लाइ तयारु वेठल आहिनि। रुॻो वीज़ा जो इंतज़ारु आहे। अमन अमान जी ख़राब सूरत सबबि माण्हू ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारनि था। हिंदू पंचायत अॻवान। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।